जमायत इस्लामी जे मरकज़ी सॾ ते बिजलीअ जे बिलनि में ॻाटे टोड़ वाध अटे गिह खंडु दालियुनि चांवर ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जी शयुनि में हथरादू वाध ख़िलाफ़ सॼे पाकिस्तान जियां सकरन शहर में पिणु मुकमल शटर बंदि हड़ताल कई वई। वापारियुनि दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां जमायत इस्लामी जे शटर बंदि हड़ताल वारे सॾ खे वरनाए भरपूर मोट ॾिनी। इन मौक़े ते जमायत इस्लामी सकरन पारां ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे नाइब अमीर कंवर राशिद अली मुकर्रम जी अॻुवाणी में चांडिया पेट्रोल पंप खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंखे ख़िताब कंदे कंवर राशिद, आशिक़ हुसैन पठान, राव ज़ुबैर अमन, जावेद अली शाह ऐं ॿियनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त हुकुमराननि पंहिंजा बब भरण लाइ IMF खां कर्ज़ वसूल कया ऐं उन्हनि पैसनि में करप्शन करे पाकिस्तान जे इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। हिननि चयो त ग़रीब अवाम उन्हनि कर्ज़नि सबबु ॻाटे टोड़ महांगाईअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बिजलीअ जे बिलनि खां वठी खाद खुराक दवाउनि ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जे शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सबबु मिसकीन मज़दूर ऐं हारी ख़ुदकुशियूं करण ऐं पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त सकरन जी गैरतमंदनि ग़यूर अवाम ऐं वापारियुनि पंहिंजो कारोबार बंदि रखी इहो चिताव ॾिनो आहे त हाणे हिननि हुकुमरान जो घेराव करे खेनि अवामी अदालत में आणींदासीं। जमायत इस्लामी जी रैलीअ में सवें सियासी समाजी अॻुवान ऐं शहरी शामिल हुआ, जेके महांगाईअ ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज करे नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ।